असां खे आगाह कंदासीं। इंसानी हक़नि जी अॻवान ईमान मज़ारी मुड़ुस हादी चट्टा समेत इस्लामाबाद पुलिस उनखे गिरफ़्तार करे वरितो आहे। इस्लामाबाद जे सरीना चौक वटि पुलिस हाईकोर्ट बार जी वैन खे रोके ईमान मज़ारी ऐं संदसि वर हादी चट्टा खे गिरफ़्तार कयो। ॿई वकील इस्लामाबाद हाईकोर्ट बार खां डिस्ट्रिक्ट कोर्ट वञी रहिया हुआ। वाज़ेह रहे त तकरारी ट्वीट केस में अदालत ईमान मज़ारी ऐं हादी चट्टा जूं ज़मानत वारियूं दरख़्वास्तूं ख़ारिज कंदे ॿिन्ही खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो हो। नाज़रीन खे हिकु ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त इंसानी हक़नि जी अॻवान ईमान मज़ारी मुड़ुस हादी चट्टा समेत इस्लामाबाद पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इस्लामाबाद जे सरीना चौक वटि पुलिस हाईकोर्ट बार जे वैन खे रोके ईमान मज़ारी ऐं संदसि वर हादी चट्टा खे गिरफ़्तार कयो आहे। ॿिन्ही वकील ॿई वकील जेके आहिनि इस्लामाबाद हाईकोर्ट बार खां डिस्ट्रिक्ट कोर्ट वञी रहिया हुआ त उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। वाज़ेह रहे त तकरारी ट्वीट केस में अदालत ईमान मज़ारी ऐं हादी चट्टा जूं ज़मानत वारियूं दरख़्वास्तूं ख़ारिज कंदे ॿिन्ही खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो हो।